नाज़रीन, नापरकोट थाने जी हद मां आम ऐं ताज़ा तरीन ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर लागू नापरकोट थाने जी हद करमपुर लाड़ो वारे इलाइक़े लंजो लाड़ो पुलिस चौकी भरिसां कच्छ जे ॾोवारनि जी इंडस हाईवे ते का ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि मथां अंधाधुंध फायरिंग हिक ॼणे जे अगवा ऐं हिक ॼणे जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। ॾोवारनि ट्रक खे रोके ट्रक ड्राइवर ज़फ़र इक़बाल खे हथियारनि जे ज़ोर ते मुबैना अगवा करे कच्चे तरफ़ खणी विया, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि अल्लाह नवाज़ जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। ॾोवारी मुगी खे खणी कच्चे तरफ़ फरार थियण में कामयाब थी विया, जॾहिं त ज़ख़्मी खे पुलिस खानपुर अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वाक़िए सबबि इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। जी नाज़रीन, आम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर लागू नापरकोट थाणे जी हद में हथियारबंदनि हिक ॼणे खे अगवा करे ऐं हिक ॼणे खे ज़ख़्मी करे फरार थी विया। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ करमपुर।